तव्हां जेको सवाल कयो आहे बिल्कुलु जेकी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे असांजे कुझु ज़िलनि में कच्छ जे इलाइक़नि में कश्मीर थी वियो जेकाबाद जो थोरो सो आहे शिकारपुर घोटकी हिते इशूज़ आहिनि। हिते तव्हां चवंदो त धाड़ेलनि सां मुक़ाबले लाइ पुलिस उपा वठे थी पई। टियों ॾींहुं अञा असांजा पुलिस एहलकार शहीद कया घोटकी जे पासे धाड़ेलनि ऐं उन खां अॻु में पुलिस जेके धाड़ेलनि जा सरगना हुआ उन्हनि खे हलाक कयो। तंहिंखां पोइ हिकिड़ो रिएक्शन थियो। पंजाब साइड ते बि हिकिड़ो ऑपरेशन हले पियो। सिंध में बि असां हिकमत अमली जोड़ी आहे ऐं इंस्पेक्टर जनरल IG साहब पाण हिते आयो 2 ॾींहं 3 ॾींहं रही वियो। वरी बि ईद खां पोइ हिते अचिणो आहे त मुयसर कदम अहिड़ा खयां वञनि। हुन में ज़रूरी आहे त असांजो इहो ई प्लानिंग आहे त बंदनि ते चौकियूं क़ाइमु कजनि त जीअं हिननि जी अचु वञ में धाड़ेलनि जी मुश्किल अचे। हिननि खे जेके हथियार हेसि ताईं थी था वञनि प्रोवाइड उनखे बंदि कयो वञे। इंशाअल्लाह ताला असां पुरज़म आहियूं। जीअं हिकिड़ो ज़मानो त अहिड़ो हो त सॼो सिंध तक़रीबन नोगो एरिया थियल हो ऐं पुराणी ॻाल्हि न आहे। अॼु खां 15 साल अॻु में अगरि हुते जेकाबाद अचां सखर खां त मूंसां गॾु कॉन्वॉय हुजनि आर्मी जा तॾहिं हिते पहुची सघां। अलाह जो शुक्र आहे हाणे अहिड़ी हालत कोन्हे पर कुझु इलाइक़नि में ज़रूरु बदअमनी आहे ऐं उन सिलसिले में असां मुयसर कदम खणूं पिया था। इंशाअल्लाह ताला उनखे ख़तमु कंदासीं बदअमनी। ॾिसो हाणे इहो तमामु वॾो सुवालु थी वेंदो हुनजो जवाबु ॾींदुसि। मां थोरो तव्हांखे शॉर्ट में हर हिन मुल्क में आइन हर इदारे खे जो हिकिड़ो जेको मैंडेट आहे या हुनजो जेको आहे कमु करिणो उनखे तयन थी करे। जॾहिं कोई इदारो ॿिए जे तयन किरदार में मुदाख़लत थो करे त मसइला क्रिएट थियनि था। इलेक्शन कराइण जो कमु आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो। उन में लिखियलु आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सभु सूरत हाल ॾिसी ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे 8 अक्टूबर जी इलेक्शन ॾिनी। उन खां पोइ को सुप्रीम कोर्ट हाणे ॻाल्हि तमामु लंबी थी वेंदी। लाहौर हाई कोर्ट में हलिया पई केस पर सो मोटो वठी उन ते उन्हनि फ़ैसिला कया ऐं तव्हां ॾिसो उन ॾींहं खां अञा बि जेकी पेचीदगियूं आहिनि उहे वधंदियूं वञनि। या त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मसइला हल थियनि त हर को वञण लाइ तयारु आहे पर पेचीदगियूं वधंदियूं थियूं वञनि। इहा ई ॻाल्हि अॻु में सुप्रीम कोर्ट खे चई त भाउ तव्हां सभिनी खे ॿुधो। हिते जेके सियासी जमातूं आहिनि उन्हनि खे ॿुधो त उन वक़्तु उन्हनि जवाबु ॾिनो हो। 2 हफ़्ता अॻु में जी ॻाल्हि आहे। वरी कल्ह हिकिड़ो नई पिटीशन फाइल थी उन में अॼु घुरायो आहिनि। मूंखे सही ख़बर न आहे त छा अॼु थी आहे ॻाल्हि पर सुप्रीम कोर्ट जो हाणे इन ॻाल्हि ते त आहे न त हिकिड़े ॾींहं ते इंतिखाबात थियनि। असां बि चऊं त हा आइन में ज़रूरु आहे। आइन में काफ़ी शयूं ॿियूं बि आहिनि। आइन में आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि इंतिखाबात थियणा आहिनि। आइन में इहो बि आहे त अगरि का सीट ख़ाली थिए थी उनजा बि 90 ॾींहंनि में इंतिखाबात थियणा आहिनि 90 डेज़ में। नेशनल असेंबली लाइ घणी सीटूं ख़ालियूं आहिनि उन ते को ॻाल्हि कोन थी थिए। ख़ैबर पख्तूनख्वा में बि त 90 ॾींहंनि में इंतिखाबात थियणा उते का ॻाल्हि कोन थी थिए। इन वजह सां थोरो जेके ॻाल्हियूं थियनि थियूं त पंजाब जे इंतिखाबात जे लाइ सूबाई असेंबली जे इंतिखाबात जे लाइ सुप्रीम कोर्ट हिकिड़ो मौक़िफ़ वठी बीह रही आहे। चए थी मूं फ़ैसिलो कयो आहे हाणे हुन तां कोन पहिरियों जेकी मूं ॻाल्हि ॿुधी आहे असां त पोइ हिते कोन हटंदासीं ॿियनि शयुनि जो फ़ैसिलो करे छॾंदा। सो इन जो शॉर्ट जवाबु इहो ई आहे त आइन में हर इदारे खे हिकिड़ो मैंडेट मिलियल आहे त उनखे छा कमु करिणो आहे। अगरि इलेक्शन कराइण जो कमु आहे इलेक्शन कमीशन जो। इलेक्शन कमीशन त इहो हींअर बि छॾियो वञे त मुंहिंजो ख़्यालु आहे मामला ख़ैर सूबी सां ई तइ थी। ख़ासि तौर ते हीउ जेको पहिरें फेज़ में इलेक्शन थिया जंहिंमें जेकाबाद ज़िलो हो जिते वेठा आहियूं हींअर या सॼो लाड़कानो डिवीज़न सखर डिवीज़न पंहिंजो मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न इन जा इलेक्शन्स पहिरें फेज़ में थिया हुआ। उनखे साल थी वियो मुंहिंजो साल थी वियो ऐं पहिरीं इंतज़ारु कयोसीं त ॿियो फेज़ पहिरीं बि थींदो 2 फेज़नि में कराईंदासीं ॿियो फेज़ थी वञे। ॿियो फेज़ डिले थियो बोर्ड जे करे तव्हां सभिनी खे ख़बर आहे जेकी बोर्ड आई हिसाब पर जॾहिं उहो फेज़ ख़तमु थियो त असां इलेक्शन कमीशन खे उन वक़्तु ई चयो त तव्हां जेके रिज़र्व सीटूं आहिनि उन्हनि जी चूंड करायो ऐं उन खां पोइ
जेके चेयरमैन थियनि था डिस्ट्रिक्ट काउंसिल जा या टाउन्स जा म्यूनसिपैलिटीज़ जा या कराची में मेयर थिए थो या हैदराबाद में, उहे जल्द खां जल्द सकर में इहो चूंड करायो। इलेक्शन कमीशन हिकिड़ो नओं मौक़िफ़ वरितो त बाबा असां पहिरीं जेके ख़ाली थियल सीटूं आहिनि उनजी इलेक्शन कराईंदासीं। असां हुन ते एतिराज़ु विधो आहे, पर असां अञा ताईं पाबंद आहियूं इलेक्शन कमीशन जी। मौत न चूंड कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे, ऐं हुन सां एग्री कोन थो कयां। असांजो ख़्यालु आहे, असांजी पॉलिटिकल पार्टी जो ख़्यालु आहे त असांखे इंतज़ारु न करणु खपे हा, ऐं यकदमि चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं रिज़र्व सीट जी चूंडूं थी वञणु खपनि हा, त जीअं जेके साल खां वेठा आहिनि चूंडियल नुमाइंदा उहे पंहिंजो कमु संभालनि। पर वरी जेकी मूं पहिरीं ॻाल्हि कई त इहो फाइनल अथॉरिटी इलेक्शन कमीशन जी आहे, उहो जी फ़ैसिलो करे। हींअर उन्हनि शायदि डेट ॾिनी आहे पहिरीं त हुई 18 तारीख़, पर 18 तारीख़ रमज़ान शरीफ़ हो ऐं 27 रोज़ो इन करे हुननि शायदि 5 मई आहे जेकी डेट आहे उन ते इलेक्शन थींदी। मूंखे उमेदु आहे त जल्द इहे नुमाइंदा इलेक्ट थी ऐं पंहिंजी ज़िम्मेदारियूं संभाली सकें। फ़र्क़ नहीं पड़ता। देखिए, हम सारी पॉलिटिकल पार्टीज हैं, सबके अपने अपने नज़रिए हैं। हम ज़रूर इकट्ठे हैं, फेडरेशन में साथ हुकूमत कर रहे हैं, लेकिन सबके अपने नज़रिए हैं। और पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा डायलॉग पे बिलीव करती है। सदर आसिफ अली जरदारी ने, चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी ने हमेशा बात की कि हम हर एक से बात करने के लिए तैयार हैं। मेरा ख्याल है नून लीग और मौलाना साहब JUI का अपना मौक़िफ़ है, और वो भी अपने हिसाब से गलत नहीं, इसलिए कि जो इमरान खान का रवैया रहा है उसके बाद बड़ा दिल गुर्दा चाहिए कि ऐसी पार्टी और ऐसे शख्स के साथ बात की जाए जिसने जो अल्फाज इस्तेमाल किए, लेकिन जैसे कि कहा कि पीपल्स पार्टी डायलॉग पे यकीन रखती है। हमने अपने शहीद कायद शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो को, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को खो दिया। उसके बाद भी जरदारी साहब ने, आपको याद है, पाकिस्तान खपे का नारा लगाया था और इलेक्शंस में गए थे और डायलॉग पे, और एक उस वक्त भी कोalition गवर्नमेंट बनाई थी वफाक में। तो हमारी अपने पॉलिटिकल नज़रिया है, इससे कोई दरार नहीं पड़ती, कोई ऐसी बात नहीं आएगी। हर एक के अपने नज़रिए होते जो आगे चलते हैं। तव्हां ॿुधाइनि रूमर्स इतफ़ाक़ जो हुनजो मुंहुं अञा ताईं इहे रूमर्स ॿुधा कोन्हे। तव्हां हा, असां जेको चऊं था त PTI मूंसां कंफाइड न कयो आहे त मूंखे ख़बर न आहे। असांजो मौक़िफ़ इहो ई आहे, इलेक्शन्स थियणु खपनि, आइन ते पाबंदी थियणु खपे, पर जेके पेचीदगियूं अचनि पियूं, ऐं अॼु त मूं ॿुधो जमात इस्लामी जो अमीर उन चयो त बाबा 105 ॾींहं 90 ॾींहंनि में न थिया आहिनि, 105 ॾींहंनि में थियनि या 205 ॾींहंनि में थियनि। हाणे हिकिड़ी पेचीदगी आहे जेकी असांखे दूरि करणी आहे ऐं सभिनी खे गॾु वेही करणी आहे। ऐं इहा दुआ ई घुरी थो सघां, उमेदु करे थो सघां त PTI खे इहा सम्झ अचे त पंहिंजी अना खां हिकिड़े पासे थियनि ऐं हिन मुल्क जी भलाई में फ़ैसिलो कनि, रुगो अना परस्ती में रुगो पंहिंजे लाइ फ़ैसिलो न कनि। तव्हां अगरि ॾिसो, ऐं मूं पहिरीं बि चयो हो, हींअर वरी चवां थो त असेंबली भञणु हिकिड़े शख़्स जे चवण ते मुनासिबु न हो, हुनजा भुगतनि पिया जेके नतीजा आहिनि उहो मुनासिबु न हो। उन खां पहिरीं तव्हां सुप्रीम कोर्ट जी ॻाल्हि कई, सभिनी खे ख़बर आहे सुप्रीम कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो जेको आर्टिकल 63A आहे ऐं जो तव्हांखे ख़बर हूंदी त अगरि को मुनरिफ़ थिए थो पार्टी पॉलिसी खां चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर जी इलेक्शन में, त उनखे पार्टी कढी सघे थी। ऐं उनजो हिकिड़ो तरीक़ाकार आहे, उन जेकी शो कॉज़ ॾींदी, पोइ इलेक्शन कमीशन खे कंप्लेन स्पीकर खे ॾींदी, पोइ इलेक्शन कमीशन ॾींदी। पर सुप्रीम कोर्ट हुन सां गॾु ॿियो एड के हुन में आइन में वाधारो करे छॾियो, पोइ हुनजो वोट बि गणप में कोन ईंदो। ऐं उन वजह सां इहे सॼी पेचीदगियूं आयूं। मूंखे ख़बर आहे, मूंखे अंदाज़ो आहे त सुप्रीम कोर्ट पाण रियलाइज़ करे पई त इहे ग़लतियूं थियूं आहिनि। हाणे उनजे ख़िलाफ़ जेकी रिव्यू आहे उनखे 8 महीना थिया आहिनि, पई आहे, उनखे केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं रुगो ज़ोर आहे त पंजाब असेंबली जी इलेक्शन्स थियनि, नेशनल असेंबली जी सीट्स ख़ाली आहिनि, उनजे लाइ कोन्हे, कंहिंखे फ़िक्रु न आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी असेंबली आहे, उनजे लाइ फ़िक्र जी अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिते असां वेठा आहियूं, एजाज़ खान जी सीट लाइ कॾहिं ख़बर सुप्रीम कोर्ट में फाथी पई आहे, 4 साल थिया आहिनि घणा, हाणे टाइम गुज़रियो, एजाज़ खान ॿी इलेक्शन लाइ तयारी करे वेठो आहे, कामयाबु थींदो। सो इहे हिन मुल्क जी बहितरी में इहो पिक एंड चूज़ न थियणु खपे। मुल्क जी बहितरी में हा, आइन ते अमल करणो। आइन पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जो तोहफ़ो, सदर आसिफ अली ज़रदारी हुनखे पंहिंजी असली शिकिल में वरी आंदो, उनजो तहफ़ुज़ करणु असांजो कमु ई कयूं पिया था। पर आइन जी तव्हां शिकुनि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां कोन इंटरप्रेट कंदो त हीअ मूंखे वणे थी
ऐं हीअ मूंखे नथी वणे। इन वजह सां इहे पेचीदियूं थियूं आहिनि, इहे न थियनि हा। अगरि 63A वारी फ़ैसिलो न अचे हा त हिन पोज़ीशन ते असां न अचूं हा। मूं कल्ह ॿुधो पे जेको सीनियर यूनी जज आहे हींअर काज़ी फैज़ी साहब खे टीवी ते, उन त चयो त जेको पाकिस्तान 2 टुकर थियो उन जी वजह बि हिकिड़ो अदालती फ़ैसिलो हो जेको ग़लति हो। जस्टिस मुनीर जो नालो सो इहा ॻाल्हि तव्हां सोचो त ई सभु ॻाल्हियूं गॾिणियूं पवंदियूं न। तव्हां रुगो हिकिड़े पार्टी खे नथा ब्लेम करे सघो तो ईअं कयो, इन करे सॼा मसइला आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं। ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे असां इहो मौक़िफ़ बि रखियो आहे त अदालत जे ज़रिए जेको मुफ़ाहिमत थिए थी या का ॻाल्हि थिए थी उनजो नतीजा कॾहिं कॾहिं भोगणा था पवनि असांखे। पॉलिटिकल पार्टीज़ खे पाण मेच्योरिटी अचणु खपे। जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजी पार्टी में हिकिड़ी टीम ठाही त सभु जेके कोलेशन पार्टनर्स आहिनि उन्हनि सां मिले ऐं उन खां पोइ जेके अपोज़िशन जी जमायतूं आहिनि उन्हनि सां मिले ऐं हिन मुश्किल मां पाण निकिरी अचूं। ऐं मुश्किल जो हल वरी माण्हुनि वटि वञणु आहे, इलेक्शन जे इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी